यूसी बुकेरा शरीफ जे मेन मट खड़पाड़े में गुज़रियल 1 महीने खां शहर जो गंदो पानी नेकाल न थियण सबबि नालियूं उथली पयूं। ख़बर मूजिब यूसी बुकेरा शरीफ जे मेन मट खड़पाड़े में 1 महीने खां गंदो पानी नेकाल न थियण करे पानी गलियन में दाख़िल थी वियो। गंदो पानी नेकाल न थियण सबबि शहर जूं गलियूं दरियाह जो ॾेख ॾियण लॻियूं, जंहिं करे रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ॿिए पासे शहरियनि दाहींदे चयो आहे त हिते जी इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं चूंडियल नुमाइंदा पिणु मंज़र आम तां ग़ाइब आहिनि, जंहिं सबबि शहर निंधड़की हालत में आहे। रहवासियुनि वधीक चयो आहे त ही गंदो पानी दरियाह जो ॾेख ॾेई रहियो आहे, उन जी ज़िम्मेवार हिते जा चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया आहे। ॿिए पासे रहवासियुनि पंहिंजी मदद पाण तहत शहर जा नाला साफ़ करण लॻा, जंहिं जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ बि इंतिज़ामिया घूर निंड सुतल आहे।